अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी आबादगारनि खे कपह जो मुनासिब अघु न मिलण ते ॻणती ज़ाहिर कई आहे। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत आबादगारनि खे उन्हनि जो जाइज़ हक़ ॾियारण लाइ किरदारु अदा कनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी आबादगारनि ऐं हारनि खे कपह जो मुनासिब अघु न मिलण ते ॻणतीअ जो इज़हार कयो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त आबादगारनि ऐं हारनि खे कपह जो मुनासिब अघु नथो ॾिनो वञे। आसिफ ज़रदारी चयो त आबादगारनि खे वफ़ाक़ पारां ऐलानियल अघु फ़ी मण 8,500 रुपया नथो ॾिनो वञे। अॻूणे सदर चयो त आबादगारनि ऐं हारनि खे सही अघु मिलणु घुरिजे, उहो उन्हनि जो हक़ आहे। आसिफ ज़रदारी चयो त वफ़ाक़ी सरकार खे घुरिजे त आबादगारनि खे सहूलियतूं ॾियण लाइ जोॻा क़दम खणे। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत आबादगारनि ऐं हारनि खे उन्हनि जो जाइज़ हक़ ॾियारे संदनि मायूसी खे ख़तमु कयो वञे।